बारारी जो होटल हुयो हिकिड़ो सादो सूदो। उते कुछ ग्राहक वेठा हुआ जेके पाण में का गुफ़्तगू करे रहिया हुआ। होटल जो मालिक भी चांहि पचाए पियो त उते ॻोठाणो हिकिड़ो दरवेश मम्मू चरियो बि अचे थो ऐं सिधो चांहि पचाइण वारे ॾे वञे थो। दरवेश मामा मामा चांहि, मामा मामा चांहि। होटल मालिक हलड़े चरिया कोने चांहि, चांहि पत्ती खीर खंड को मुफ़्त जो आहे छा, हल। दरवेश मामा अल्लाह सत पुट, अल्लाह चांहि चांहि। होटल मालिक अड़े अड़े सतनि पुटनि वारी हिकिड़ो ई सिकी लधो ॼणे लाड़काणे जी इस्पताल मां जो थका ॾिनो त डॉक्टरनि खे बि ख़बर न पई त हूअ मुई पई हुई ऐं डॉक्टर हिक ॿिए जे पुठियां हर हर पर्चियूं पिया ॾियनि दवाउनि जूं। मम्मू चरियो अल्लाह मामा अल्लाह सत पुट, चयोमांइ कोन त सतनि पुटनि वारी मरी वई, हाणे केरु ॼणींदो सत पुट। मम्मू चरियो तूं तूं मामा अल्लाह तूं सत पुट। होटल मालिक चरियो उहो ई चरियो, अड़े सतनि पुटनि ॼणण जी ताक़त अल्लाह साईं रुगो माइनि खे ॾिनी आहे, असां मर्दनि खां इहो कमु चढ़ियल आहे। हमीसो थई मस्तु भाउ, मतां दुआ लॻी पवई। पोइ चाचा चिबड़ 5 महीने खां बाद असांखे चांहि केरु पीआरींदो। होटल मालिक पुट दुआनि में जे असरु हुजे हा त वॾेरो मीरल ख़ान इलेक्शन कोन हाराए हा। 17-18 मुर्शिद गॾु कयईं पर खटण वारा खटी वियसि। मम्मू चरियो खमीसे ॾे अचे थो। मम्मू मामा चांहि अल्लाह सत पुट। खमीसो हा हा वे वे वे। चरियो आहे खरियो आहे त असांजो न, वे खोड़ चांहि। मम्मू मामा चांहि, मामा मामा चांहि पीस। खमीसो ओ इहा असुल कई न वणण वारी ॻाल्हि, असांजे ॻोठाणे वांगुरु ऐं ॻाल्हाए ख़्याल सां। असांखे तूं वरी हिन चरे जे बराबरि थो करीं। न भाउ तूं अबो आहे, तोखे हिन चरे बराबरि छो कंदुसि। नूरल बाक़ी हाणे जो चई। होटल मालिक ॻाल्हाईंदे नूरल भाउ हिन खमीसे खां ज़बान मां ईअं ई निकिरी वियो, असुल में तव्हां हिन चरे जे बराबरि न आहियो। तव्हां त रेस जा ख़ासि माण्हू आहियो, तव्हांखे केरु चरियो चवंदो। चरे थियण लाइ असांजा ॿिया ॻोठाणा थोरा आहिनि छा। मम्मू मां छो चरियो, तव्हां चरिया, इलेक्शन में चरिया, वोटनि में चरिया, विढ़ण में चरिया, तव्हां सभु चरिया, मां छो चरियो। खमीसो मम्मू तुंहिंजो त शनाती कार्ड न आहे ठहियल। मम्मू छो कार्ड छो। मामा चांहि चांहि कार्ड अंगूठो। खमीसो अबा चांहि सां गॾु पीस तुंहिंजो हक़ु आहे जो तोखे अल्लाह साईं अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियण खां बचाए वरितो आहे। इहे असां आहियूं जो हर 5 साल दांगी मुंहं ते मलियूं, वरी 5 साल मुंहुं मथो पिटींदा आहियूं। हल चाचा चांहि सां गॾु मम्मू लाइ पीस बि खणी अचु। चाचा मुंहिंजे पारां मम्मू लाइ वरी ॿीहर चांहि पीस खणी आ।